Welcome to Time News Studios. You are watching 3 PM Bulletin. वज़ीर आज़म जी सदारत हेठ सियासी कमेटी के इजलास में बेएतमादी रिथ लाइ क़ौमी असैम्बली जो इजलास 21 मार्च ते घुराइण ते इत्तफ़ाक़। कमेटी वज़ीर आज़म के मेंबर्स जो पतो लगाइण लाइ पार्लियामानी पार्टी जो इजलास सॾाइण जी तजवीज़ ॾेई छॾी। ज़रियनि मूजिबि मेंबर्स चयो त कुझु मेंबर्स जे लापता थियण जो पतो पियो आहे। इजलास सॾाइण सां उहे साम्हूं अची वेंदा। नाराज़ मेंबर्स खे परचाइण जो टास्क परवेज़ खटक ऐं शाह महमूद कुरैशी हवाले। इजलास में फ़ैसिलो कयो वियो त सिंध हाउस खे हॉर्स ट्रेडिंग जो मर्कज़ बणिजण न ॾिनो वेंदो। कमेटी बेएतमादी रिथ बाबति फ़ैसिलनि जा इख़्तियार वज़ीर आज़म खे ॾेई छॾिया। बेएतमादी रिथ ते मतल सियासी मांधाण में सिंध हाउस ऐं DIG सिक्योरिटी एंड एमरजेंसी सर्विसिस मक़सूद मेमर बहस जो मौज़ू बणिल। वफ़ाक़ी घरू वज़ीर शेख रशीद सिंध हाउस ख़िलाफ़ इम्कानी एक्शन बाबति सवाल जो जवाब ॾियण बिना चयो त आउं सियासत वक़्त ते कंदो आहियां। 12 माण्हुनि खे सिंध हाउस में रखण जूं ॻाल्हियूं पियूं थियनि। मक़सूद मेमण हिननि जो शोहरत याफ़्ता माण्हू आहे। अली ज़ैदी DIG मक़सूद मेमण ख़िलाफ़ कार्रवाई जो मुतालबो कंदे चयो आहे त पुलिस जो कमु सियासी मफ़ादनि लाइ इस्तेमालु थियणु न पर अवाम जी जान ऐं माल जो तहफ़ुज़ करणु आहे। चयो पियो वञे त मेंबर्स ख़रीद करण लाइ पैसो हलायो वञे थो। दौलतमंद ऐं असां खां वॾा माण्हू बि हुकुमराननि खे छॾे ॾींदा। सिंध हाउस में मेंबर्स रखण जे ख़दशनि मां ज़ाहिर थियो त हुकूमत शिकस्त मनी वरिती आहे। सेनेट में ऑपोज़िशन लीडर यूसुफ रज़ा गिलानी जो चवणु आहे त हुकूमती पॉलिसीज़ ते कावड़ियल मेंबर्स ऑपोज़िशन खे वोट ॾेई रहिया आहिनि। सिंध हाउस जे पंहिंजी पार्टी जे मेंबर्स खे रखियो वियो आहे। असां न पर हुकूमत टकराव ॾांहुं वधणु घुरे थी। एहतजाज हुकूमत न पर ऑपोज़िशन कंदी आहे। हुकुमरान असांखे त गारियूं ॾींदा आहिनि पर पंहिंजे मेंबर्स खे त छॾनि। क़ौमी हुकूमत बाबति शहबाज शरीफ़ जी तजवीज़ ते सवाल जे जवाब में यूसुफ रज़ा गिलानी चयो त बेएतमादी रिथ बाबति समूरिन पार्टीज़ जी मुशावरत सां अॻिते जो लाहे अमल जोड़ियो वेंदो। गॾहनि ऐं ख़चरनि जी मंडी लॻल आहे। बचो न वक़्त खां जॾहिं इमरान ख़ान जी कॉल ते कारकुन पाण अची हॉर्स ट्रेडिंग बंदि कराइनि। छा अवाम ज़मीर जी ख़रीद ऐं विकिरे जी इजाज़त ॾींदो? सुद समाज जे वफ़ाक़ी वज़ीर फवाद चौधरी जो चवणु आहे त अकुल जा अंधा चवनि था त PTI खे छॾे लुटेरनि जी क़ौमी हुकूमत ठाहियो। ऑपोज़िशन वारा D चौक ते 10 लख माण्हू गॾु थियण जे ख़ौफ़ में बेहोश थी विया। इस्लामाबाद में तारीख़ जो सभ खां वॾो जलसो करे ॾेखारींदासीं। असां बदमाश न आहियूं पर शरीफ़ एॾो भित सां न लॻायो जो बदमाश बणिजी वञनि। शरीफ़ बदमाश थियो त पोइ वॾनि बदमाशनि जी बि बदमाशी निकिरी वेंदी। आसिफ़ा खे TV चैनल जो ड्रोन लॻण जी जांच लाइ बि ISI जी ज़रूरत पवे थी। सुभाणे ISI खे चवंदा त रखियल मेंबर्स बि असैम्बली ताईं पहुचायो। वफ़ाक़ी घरू वज़ीर शेख रशीद जो चवणु आहे त शहबाज शरीफ़ जी ॿिली थेले मां ॿाहिरि निकिरी आई आहे। शहबाज शरीफ़ क़ौमी ऐं टेक्नोक्रेट हुकूमत जूं ॻाल्हियूं पियो करे। छा असां चूड़ियूं पाए वेठा आहियूं? कंहिं बि मेंबर खे असैम्बली में वोट ॾियण खां न रोकियो वेंदो। असली ऐं नस्ली माण्हू इम्तिहान में गॾु हूंदो आहे। ऐं इम्तिहान में इमरान ख़ान खे नख़रा ॾेखारिया त अहिड़ी सियासत ते लानत आहे। एम्पायर न्यूट्रल आहे। असल सियासी दंगल इस्लामाबाद में थींदो। ऑपोज़िशन खे शिकस्त जो मुंहुं ॾिसणो पवंदो। हुकूमती जमायत हुजे या को ॿियो, शहरनि जी जान ऐं माल जो तहफ़ुज़ पहिरीं तरजीह आहे। अवाम जे जान ऐं माल जो तहफ़ुज़ करणु इंतिज़ामिया जी ज़िम्मेवारी आहे। इस्लामाबाद हाई कोर्ट हिदायतूं जारी करण बैदि हुकूमत ऐं ऑपोज़िशन जा जलसा रोकण बाबति दरख़्वास्तूं मोकिलाए छॾियूं। चीफ जस्टिस इस्लामाबाद हाई कोर्ट जस्टिस अतर मिनुल्लाह चयो त रिस्क असेसमेंट करणु अदलिया न पर लाॻापियल अथॉरिटी जो कमु आहे जिन जी ज़िम्मेवारी आहे। सिक्योरिटी बाबति तय बि उहे ई कंदा। को नुक़सानु थियो त घरू सेक्रेटरी चीफ कमिश्नर DC ऐं IG इस्लामाबाद ज़िम्मेवार हूंदा। PTI सरकार सिंध हाउस ते हमले जी रिथाबंदी करे रही आहे। हाणे इमरान ख़ान दहशतगर्दी ते लही आयो आहे। कादर पटेल, आगा रफ़ीउल्लाह, अब्दुल कादिर मंदोखेल ऐं ॿियनि PP अॻवान जो सिंध हाउस बाबति वज़ीर आज़म जे बयान ते रद्द अमल
पीपी अॻवाणनि चयो त इस्लामाबाद में क़ाइम सिंध हाउस जी मिल्कियत या कंहिं मेंबर खे नुक़सानु थियो त ज़िम्मेवार हुकूमत हूंदी। पार्लियामेंट लॉजिस में पेश आयल वाक़े बाद मेंबर्स सिंध हाउस में सिक्योरिटी लाइ दरख़्वास्त कई हुई। उते कंहिं बि मेंबर खे नाहे लिकायो वियो। असांखे हक़ आहे त पंहिंजे मेंबर्स जो तहफ़ुज़ कयूं। सिंध हाउस ते हमिलो थियो त इहा आइन ऐं कानून जी भञकड़ी हूंदी। सुप्रीम कोर्ट बार एसोसिएशन बेएतमादी रिथ ते वोटिंग जे ॾींहुं इम्कानी टकराव रोकण लाइ सुप्रीम कोर्ट सां राब्तो करे वरितो। दरख़्वास्त में मौक़िफ़ इख़्तियार कयो वियो आहे त वज़ीर आज़म खे हटाइण लाइ बेएतमादी रिथ आइनी तरीक़ो आहे। सियासी बयाननि मां वोटिंग जे ॾींहुं छिकताण जो ख़दशो आहे। रिथ ते वोटिंग पुरअमन नमूने मुकमल थियण ॾिनी वञे। दरख़्वास्त में घरू ऐं दिफ़ाई वज़ारत सूदो इस्लामाबाद जी इंतिज़ामिया खे धुर बणायो वियो। रिथ ते वोटिंग पुरअमन नमूने मुकमल कराइण लाइ हुकुम ॾियण जी इस्तदा। वज़ीर आज़म इमरान ख़ान ऐं वफ़ाक़ी वज़ीर असद उमर इलेक्शन कमीशन जे नोटिस खे अदालत में चैलेंज करे छॾियो। इस्लामाबाद हाई कोर्ट तरफ़ां ॿई दरख़्वास्तूं अॼु ई ॿुधणी लाइ मुक़रर। दरख़्वास्तुनि में मौक़िफ़ इख़्तियार कयो वियो आहे त कानून साज़ी ज़रिए पब्लिक ऑफिस होल्डर खे चूंड मुहिम में हिसो वठण जी इजाज़त ॾिनी वई आहे। ऑर्डिनेंस जारी थियण बाद इलेक्शन कमीशन चूंड मुहिम ते पाबंदी नथी लॻाए सघे। रजिस्ट्रार तरफ़ां वज़ीर आज़म जी दरख़्वास्त ते लॻायल एतिराज़नि ते ॿुधणी कई वेंदी। इलेक्शन कमीशन सुवात वारे जलसे बाद वज़ीर आज़म ऐं वफ़ाक़ी वज़ीरनि खे ज़ाब्तनि जी भञकड़ी जा नोटिस जारी कया हुआ। गढ़ी खैरो भरिसां कटुअर ऐं मुंदराणी धुरनि में खूनी तकरार वधीक 4 हयातियूं गिड़काए पियो। दोदापुर में पुराणे तकरार तां हथियारबंदनि जे हमले में अंधाधुंध फायरिंग। मारजी वेलन में बशीर, अनवर, दीदार ऐं बाबल कटुअर शामिल। सोणो ऐं अयूब कटुअर ज़ख़्मी थी पिया। हमले बाद इलाइक़े में छिकताण। धुरनि में वक़्फ़े सां फायरिंग जो सिलसिलो हलंदड़। पुलिस झेड़ो टारण ऐं वधीक रतो छाण रोकण लाइ हरकत में न आई। शिकारपुर जे इलाइक़े रुस्तम भरिसां पसंद जे परणे तां धोखे सां घुराए क़तल थियल नारी अफ़साना पवार जी क़बरकुशाई। CMC लाड़काणो जी मेडिकल टीम सिविल जज जी निगरानी में क़बरकुशाई करे लाश जा जुज़ा वरिता। पुलिस जो चवणु आहे त अदालती हुकुम ते क़बरकुशाई कई वई आहे। अफ़साना खे पंहिंजे ई घर भातियुनि मुड़ुस सूदो दावत ते घुराइण बाद मुबैना तौरु क़तल कयो हो। खैरपुर जे इलाइक़े सगियूं भरिसां घर खे ख़ौफ़नाक बाहि लॻण जे वाक़े में भाउ भेण सूदो फ़ौत थियल ॿारनि जो अंगु 4 थी वियो। फ़ौतनि में 8 वरियनि जो मेहदी, 7 सालनि जो वक़ार, 6 वरियनि जो ज़मीर ऐं 4 सालनि जी आरफा भट्टी शामिल। गुज़िरियल ॾींहुं बोह ऐं कमंद जे पतनि खे लॻल बाहि सॼे घर खे साड़े छॾियो। ख़ौफ़नाक बाहि जे वाक़े ते इलाइक़े में सोग जी लहर। डहरकी में एंग्रो कंपनी जे कच्चे मुलाज़िम जो वर्क ऑर्डर न मिलण ख़िलाफ़ बिजली जे पोल ते चढ़ी एहतजाज। चौकीदार शफ़ी सूमरो एंग्रो कंपनी जे ट्यूबवेल ते 10 सालनि खां ड्यूटी करे थो। शफ़ी मोहम्मद सूमरो तरफ़ां वर्क ऑर्डर न मिलण जी सूरत में आपघात जो चिताव। सिक्योरिटी अमले वर्क ऑर्डर जा आसरा ॾेई चौकीदार खे पोल तां हेठि लाथो। अमलो चौकीदार खे ॻाल्हियुनि लाइ कंपनी वठी वियो। ही आहे सिंध में ॿारनि खे तालीम ॾियण जो आला मयार। टंडो ग़ुलाम हैदर जे ॻोठ सावण ख़ान चांग में ॿारड़ा कखाई जुगी में तालीम पिराइण ते मजबूर। गर्मी में ॿारड़ा पीअण जे पाणी ऐं बिजली जी सहूलियत खां बि महरूम। शागिर्दनि ऐं उस्तादनि स्कूल ॾियण जो मुतालबो कंदे चयो आहे त एहतजाजनि ऐं दरख़्वास्तुनि बावजूदि तालीम खाते जूं इख़्तियारियूं स्कूल नथियूं ॾियनि। जदीद दौर में बि ॿारड़ा बुनियादी